जान मोहम्मद सोसाइटी वेझो ॻोठ काज़ी बादल मर जो मौजूद शख्सियत अॻूणो मिनिस्टर पीर साईं पागारे जो पीए ऐं किंगरी हाउस जो तर्जुमान डॉक्टर अब्दुल करीम महर जे वफ़ात ते संदसि वारिसनि सां ताज़ियत जो सिलसिलो संदन ॻोठ काज़ी बादल महर में हलंदड़ आहे। संदसि वफ़ात ते सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर जाम इकराम खान धारे जो पीर सैयद इमामदीन शाह गादी नशीन घोड़की, कमिश्नर सखर रफ़ीक अहमद मैसर, SSP कराची गुलाम सरवर अबड़ो, GDA सखर जो अॻवान शफ़क़त शाह, DC शहज़ाद थईम थरपारकर, PP ज़िले घोड़की जो सदर मीर बाबर खान लुंड, जादम मंगरियो मंठार मंगरियो समेत केतिरनि ई सियासी समाजी अॻवान ॻोठ काज़ी बादल महर पहुची करे संदन वारिसनि बाबर करीम, फज़ल करीम, अज़ीज़ करीम, फ़ाद करीम जन सां दुख जो इज़हार कयो। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।